ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। सर्व गुणनि सां संपन्न मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे सदा ये दुनिया में हिन सदा असांखे यादि रखिणो खपे कि असां हिन दुनिया में न गेस्ट आहियूं। गेस्ट मतिलबु महिमान आहियूं। असांजे जीवन में सदा यादि रखिणो खपे कि असां हिन दुनिया में महिमान आहियूं। महिमान सम्झण सां छा थींदो कि कुझु बि मुंहिंजो न कंदासीं। माण्हू कंदा आहिनि न, मुंहिंजो हीअ त मुंहिंजो करण में छा थींदो आहे कि हुन में मोह पइजी वेंदो आहे। पोइ अगरि असां मुंहिंजो कंदा रहंदासीं त ॿिया कुझु बि हुनखे हथ बि लॻाईंदा त पसंदि न ईंदो। मुंहिंजो कंदा रहंदासीं त माण्हुनि सां असां शेयर न करे सघंदासीं। हुन चीज़ जो सही रीति सां उपयोग न करे सघंदा आहियूं असां। अगरि मुंहिंजो कंदासीं त बाबा अॼु असांखे चवनि था कि सदा यादि रखो, मां हिन सृष्टि ते केरु आहियां? महिमान आहियां। ऐं इहे सभु भॻवान जो आहे, मुंहिंजो न आहे। संभाल करणी आहे, असांखे संभाल करणी आहे, लेकिन मुंहिंजो न करिणो आहे। ऐं कॾहिं बि ॾिसो, अॼु माण्हू मुंहिंजो करे छीना झपटी करे वठे बि थो, खसे बि थो, त बि हुन सां सुख नथो वठी सघे। है न, दुनिया में त अहिड़ा माण्हू ॾाढा ॾिठा हूंदा जीअं माण्हुनि खां छीनी करे वठी करे पंहिंजो सभु कुझु ठाहियो बि आहे कूड़ पाप सां, लेकिन उन्हनि खे उहो सुठो ई न लॻंदो। है न, अॼु ॾिसो नुंहुं आहे, अगरि ससु का लड़ी झगड़ी बि घर वठंदी त उहो हुन में सुखी रहंदी। अगरि नुंहुं आहे, ॿारनि खे लड़ी झगड़ी पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे ॾाॾे ॾाॾी सां, पंहिंजे चाचे चाची सां या उन्हनि सां न ॻाल्हाइण ॾींदी त ॿारनि सां बि उनखे सुख न मिली सघंदो आहे। इहो सम्झी वठिणो खपे कि असां वटि जो ॿारु आयो आहे उहो सिर्फ़ु माउ पीउ जी पालना वठणु न आयो आहे। जंहिं ख़ानदान में उहो आयो आहे न, त उन ख़ानदान में हुनखे सभिनि खां हा, उहो ॿार जी इच्छा आहे। ॿारु अगरि ॻाल्हाइण नथो चाहे, हुनखे मज़ो नथो अचे त उहा अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन असां ॿारनि खे, पति खे या ज़ाल खे बि न चइणो खपे कि तूं पंहिंजी माउ सां न ॻाल्हाए, पीउ सां न ॻाल्हाए, भाउ भेणनि सां न ॻाल्हाए, भले ॻाल्हाए। न ई ज़ाल पंहिंजे पति खे चए या ॿारनि खे चए। छो कि ॾिसो, हर हिकु आत्माउनि जो न हिते हिसाब किताब आहे। अगरि नुंहुं सोचंदी कि मुंहिंजे ससुराल वारनि जे लाइ गेट बंदि आहे त उहो कॾहिं बि पंहिंजे ॿारनि सां गॾु, पति सां गॾु ख़ुशि न रही सघंदी आहे। अगरि उन्हनि जो हिसाब किताब आहे त पति त सिके न,
उहो त सोचंदो न मुंहिंजी माउ बि अचे, मुंहिंजा भाउर बि अचनि, ॿार बि सिकनि, त इन करे तव्हांखे नथो मज़ो अचे त तव्हां अलॻि कमरे में वेही रहो। जंहिंखे जंहिंसां मज़ो अचे थो उन्हनि खे खेॾणु ॾियो उन्हनि सां न, पर संभाल करणी आहे त बि संभाल बि करणी आहे, किथे उहो उन्हनि खे नुक़सानु न पहुचाइनि। संभाल कंदे हुए बि हर हिक सां संबंध संपर्क निभाईंदे हलो जी असां हिते महिमान आहियूं, असांजो त कुझु आहे ई न, असांजो कुझु आहे न। ॾिसो माण्हू शरीर छॾे हली थो वञे, कुझु खणी थो वञे न, त इन करे ॾाढो सोचे सम्झी करे जीवन जीअणो आहे, ऐं कॾहिं बि कंहिंजी बदुआ न खणणी खपे। अॼु ॾिसो अगरि कोई इंसान खे कमु नथो पुॼे है न, उहो वेठे खाए थो, वेठे खाए बि थो, हुनखे कमु बि तो नथो पुॼे, करे बि नथो, खाए बि थो, त माण्हू त सोचदा न अरे वेठे थो खाए, केसि ताईं माण्हू हिननि खे खाराईंदा रहंदा, पोइ हुकुम बि हलाए हीअ खपे हीअ खपे हीअ खपे है न। भले माण्हू हुनखे चवनि बि त बि अगरि कंहिंखे फ़र्क़ु नथो पए, कंहिंखे फीलिंग नथी अचे हीअ, त असां छा करे सघंदा आहियूं न, ज़बरदस्ती असां हुनखे धक्का ॾेई कढूं बि। कोई महिमान ईअं हूंदो आहे न भई ज़बरदस्ती अची करे वेही रहंदा, पोइ माण्हू बि करे करे थकिजी पवंदा है न, त ॿियो माण्हू अगरि हुनखे चवनि त ॿियो उल्टो सुल्टो अगरि उहो चई बदुआ ॾेई वञे त बि माण्हू सोचे थो न, हाणे पंहिंजे घर में बि असां माण्हुनि खे ॾाढो सोचे सम्झी करे घुराइणो खपे। कल्ह जो उहो महिमान ठही आयो, असां हुनखे घुरायो, उहो संतुष्ट न थियो, ॿियो उल्टो सुल्टो चई वियो, छोजी वॾनि जो वरी आशीर्वाद बि लॻंदी आहे त बदुआ बि लॻंदी आहे है न। ॾिसो अॼु हर हिकु चईंदो न, हर हिकु अॼुकल्ह जी मां न आहे, पीउ पीउ न आहे, भाउ भेण न आहे, हर हिकु चईंदो असां तोखे एॾो पालियो त तूं असांखे ॾे। अगरि तव्हां चईंदी आहे, अॼुकल्ह जी माउ बि चईंदी ॾिस मां तोखे एॾो पालियो त तूं मूंखे ओतिरो मुंहिंजी बि संभाल कर न, मतिलबु घुरनि था न, उहा पीउ बि घुरंदो, भाउ भेण बि घुरंदा, अगरि भेण पालियो हुन ई त उहो घुरंदा ई सही है न। अॼु ज़ाल बि अगरि घर में कमु कंदी पालंदी, भले चिल्लाए करे ई कंदी, लेकिन करे त थी, त हुनखे बि ओतिरी रीति पालणो पवंदो ई आहे न। त हर हिकु माण्हू हिसाब किताब ई चुकतो थो करे, त बसि चइण में हूंदो आहे मुंहिंजी माउ आहे पीउ आहे, पर जाते हिसाब किताब पूरो थी वेंदो आहे न, सम्झो अगरि कंहिं ॿार जो माउ पीउ सां एतिरो ई हिसाब किताब हुयो, हुन पूरो कई, हुनजी माउ हली वञे पीउ हली वञे, हुनखे कोई फ़र्क़ु न पवंदो, छोजी आत्मा त अकेली आई हुई न, आत्मा त परमात्मा जो ॿारु आहे न। उहो त हिते त अलाए घणा अहिड़ा माउ पीउ वरिता न, हिन जन्मनि जे जेका माउ पीउ चओ था मुंहिंजा माउ पीउ आहिनि, अलाए घणा जन्म असां अहिड़ा माउ पीउ वरितासीं, अलाए घणनि ॼणनि खे छॾे करे हली आहे, हाणे वरी असांजो ॿियो जन्म। ऐं ॾिसो इहो बि ॾिसो न, जॾहिं शादी खां पहिरियों ॿारनि खे माउ पीउ वणंदो न आहे है न, स्पेशली छोरियुनि खे अगरि ज़्यादा माउ पीउ चए हीअं कर हीअं कर हीअं कर त वणंदो न आहे न। शादी खां पोइ उन्हनि खे ॾाढो मोह पइजी वेंदो, मुंहिंजो माउ पीउ है न। पुटनि खे त संभालणो पवंदो आहे, किथे किथे हुननि जो बि मोह पइजी वेंदो आहे, न त उहो त थकिजी बि पवंदा आहिनि ज़ाल खां ऐं माउ खां। त इन दुनिया खे असांखे सुधारणो आहे न, सिर्फ़ु भक्ति करण सां न थींदो, सिर्फ़ु पाठ पूजा करण सां न थींदो, त दुनिया खे ॾिसो, पंहिंजे घर में ॾिसो, अगरि असां पति पत्नी नथा ठही सघूं त असांखे छा चेंज करिणो आहे,
है न, असांखे कहिड़ो संस्कार, पंहिंजी कहिड़ी आदत चेंज करे हलणी आहे, हुन जे लाइ भॻवान खे यादि करो, है न। अगरि तव्हांजा ॿार तव्हां सां नथा ठहनि या ॿारनि में कोई कमी कमज़ोरी आहे त हुननि खे ठीकु कीअं करो, उन जे बारे में भॻवान सां ॻाल्हियूं करो, उनखे ॿुधायो, उन खां शक्ति वठो, पोइ परिवर्तन करो, है न। अगरि तव्हांजी ससु सां नथी ठहे, सहुरे सां नथी ठहे, ॾेराणी वेराणी ननंद भाउ जो बि आहे उन्हनि सां नथी ठहे त उन्हनि सां मां कीअं ठाहे करे हलां, इहे सोचे करे हलो, तोड़ण जी न सोचो, है न। पाठ करण सां न थींदो कुझु बि, व्रत जप करण सां, जुलूस कढण सां, फेरी कढण सां न थींदो। एकांत में वेही करे वीचार करो, मूंखे अगरि मुंहिंजी ॾेराणी वेराणी सां मां नथी ठही सघां निणान सां, त छा चेंज करिणो आहे मूंखे, है न। मूंखे कहिड़ी ॻाल्हि चेंज करे पंहिंजो कहिड़ो संस्कार मूंखे ख़तमु करिणो आहे, उनखे चेंज करण जी कोशिशि न करो, मां कीअं चेंज थियां, है न। भई सम्झो अगरि कंहिंजो पति गारियूं ॾींदो हुजे, है न, ऐं ज़ाल खे नथो वणे, रोज़ु उनजे कारण चिक चिक थींदी आहे, पति गारियूं ॾे ऐं ज़ाल खे पोइ सुठो न लॻंदो आहे, त सोचो उहो त गारियूं ॾियणु कॾहिं बंदि कंदो त हुनजी मर्ज़ी, त मूंखे त रहणो आहे, है न, मूंखे त रहणो आहे, ऐं पंहिंजे दिमाग़ में बि न विहारणो आहे कि मां अहिड़ी आहियां, ऐं पंहिंजे ॿारनि खे बि सेखारिणो आहे कि इहे गारियूं न ॾे, ऐं पति जे लाइ बि सुठो सोचणो आहे कि छॾे ॾे, है न। ऐं मां वरी उन्हनि खे न चवां, भई थींदो आहे न, ॾिसो अॼुकल्ह तव्हां त चओ त असां पंहिंजी ज़ाल खे गारियूं था ॾियूं, है न, तव्हां त पंहिंजो गुस्सो ख़तमु कयो, लेकिन तव्हांजी ज़ालियूं चईंदियूं न भई कि तुंहिंजी भेण खे गारियूं ॾे त पतो लॻे, चईंदियूं, इन में न चईंदियूं आहिनि, इहे असांखे मञिणो खपे कि असांजे मन में ईंदो आहे कि ॾिस तुंहिंजी भेण खे ईअं करई, तुंहिंजी माउ खे ईअं गारियूं ॾेई त पतो लॻे। हुन समय सोचो भई हाणे मुंहिंजो पति मूंखे जो कमाए थो उहो मूंखे ई त ॾिए थो, मुंहिंजे घर जे लाइ ई त ॾिए थो, या हुन समय चओ जेका पैसा कमाए थो उहो भेण खे बि ॾे, भई भेण खे बि गारियूं ॾींदो, छो जो अक्सर करे माण्हू न, स्पेशली जेका सिंधी माण्हू आहिनि न, उन्हनि खे अलाए कहिड़ो अहंकार हूंदो आहे, आहे त कुझु बि न, पर थोरो बि कमाईंदा न त अहंकार अची वेंदो आहे उन्हनि खे, पोइ गारियूं ॾींदा आहिनि, थोरो बि कोई न मञे न, त उन समय सोचो इहे जो कमाए थो, हाणे हिन जो घर सभु कुझु मुंहिंजो ई आहे, इहे जो कमाईंदो मूंखे ई ॾींदो, त पोइ इहे गारियूं ॾे मार ॾे त मां हिन जी भेण वटि छो वञा, है न। चल इहे गारियूं त ॾींदो आहे, लेकिन मां अहिड़ो कहिड़ी ॻाल्हि सोचे करे हलां, उन समय अंदर ई अंदरि तव्हां पंहिंजे भॻवान जो नाम जपंदा रहो, है न, या परमात्मा खे यादि करे चओ इहे बि शांति थी वञे, इहे बि शांति थी वञे, इहे बि शांति थी वञे, न। माण्हू कई माण्हू अंदरि आहे न जाप जपंदा रहंदा आहिनि, अलाए कहिड़ा कहिड़ा, त स्पेशली तव्हांखे सम्झो ॿारनि जी कोई अहिड़ी आदत ॾिसी करे तव्हांखे गुस्सो अची वेंदो आहे, त मूंखे गुस्सो न अचे, हाणे हिन घर में गुस्सो न थींदो कॾहिं, त हुन जे लाइ मूंखे छा करिणो पवंदो, उहो उपाय सोचो, उहो भॻवान खे यादि करे, भॻवान सां ॻाल्हियूं करे उहो उपाय सोचो। मेन त इहो आहे न, अॼु ॾिसो माण्हू भॻवान खे यादि छो कंदो आहे, छो जो दुख थींदो आहे, त भॻवान खे चईंदा ई आहियूं दुख हरता सुख करता, चईंदा आहिनि, त अॼु अगरि तव्हांखे दुख आहे त तव्हां भॻवान खे यादि करो था, पाठ करो था, जाप जपो था, व्रत रखो था, है न, लेकिन हुन जे बदिले तव्हांखे छा खपे इहे सोचो पहिरियों। तव्हां चईंदा असांजे घर में बसि सुख शांती रहे, ख़ुशी रहे, त हू त तव्हां पहिरियों कारण सोचो न, तव्हांजे घर में दुख शांती आहे छो। भई ॾिसो अॼु माण्हू गणेश जी पूजा कराईंदो त चईंदो न
असां ये नयो धंधो शुरू था करूं, नए घर प्रवेश था करूं, इन करे गणेश जी पूजा करायूं था ताकी सभु कुझु सुठो थी वञे, सही थी वञे, है न। पर कोई विघ्न न अचे, कोई परेशानी न अचे, उन जे लाइ असांखे बि त सोचणो पवंदो न, भई विघ्न परेशानी ईंदी त छो ईंदी, कंहिं कारण अची सघंदी आहे, त उहा असां पहिरियों सां ई सावधानी रखूं। त भॻवानु असांखे इहे ई सेखारिणा आहिनि हाणे सृष्टि ते कि हिन दुनिया में जो बि दुख परेशानी आहिनि, जंहिंजे कारण बि तव्हां मूंखे सॾु करो था, त हुन जे बारे में ख़ुदि सोचो पहिरियों कि मूंखे कहिड़ी कहिड़ी परेशानी आहे, ऐं कहिड़ी कहिड़ी आदतुनि जे कारण, मुंहिंजी कहिड़ी आदत आहे जंहिंजे कारण मूंखे दुख थींदो, उनखे ख़तमु करिणो आहे, है न। गृहस्थी ठाहिणी हूंदी आहे न, संबंध ठाहिणा हूंदा आहिनि। कई बार चीजूं बि असांखे जो मिलंदियूं आहिनि न ॿाहिरां, त कई बार न चीजियूं, जीअं सम्झो माण्हू पालक वठी ईंदो या कोई अहिड़ी हरी सब्जी ईंदी आहे न, सभु बिखरल बिखरल हूंदा आहिनि, सभु हुन में सुठा सुठा पत्ता कढंदा आहिनि न, ईअं थोरी चईंदा अरे त बिखरल बिखरल आहे, मां त मूंखे त न खपे, चल मूंखे न खपे, ॿियनि माण्हुनि जे लाइ त ठाहिणी पवंदी, त हुनखे हुन रीति माण्हुनि खे अरेंज बि करिणो पवंदो। ईअं ई जीवन बि इहो ई आहे। छो जो अॼुकल्ह जी छोरियूं करनि थियूं न, छोरा छोरी, भई माउ पीउ त ज़बरदस्ती उन्हनि जी शादी कराए छॾंदो, पर छोरी चईंदी अरे हिते त ईअं आहे, हीअं आहे, हीअं आहे, पति चईंदो हीअं, पति ज़्यादा नथो करे, अॼु उहो वीचारो चुपचाप वेठो, उहो चए थो चल तोखे ॿिए घर में ई वठी थो ॾियां, पर तूं शांती सां रहो। लेकिन अॼुकल्ह जी छोरियुनि जा ॾाढा नखरा आहिनि, है न, न ईअं न, ईअं न, जेतिरी छूट ॾिए थो गवर्नमेंट, जेतिरी छूट ॾिए थी ओतिरो ड्रिजाए करे वेठियूं आहिनि। पर माण्हू सोचे कि भई इहे कोई ईअं थोरी आहे, ईअं न आहे त चेंज करो पियो, हुनखे ठाहिणो पवंदो आहे न। ऐं जीवन में असांखे कोई बि कमु असां करूं था, असांखे जो बि करिणो आहे, हाणे ॾिसो माण्हू डॉक्टरी पढ़ंदो त डॉक्टरी जी पढ़ाई पढ़ंदो न, पहिरियों तयारी कंदो न, त ईअं ई अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि जी शादियूं करायो था, उन्हनि खे चओ था ॿार पैदा करो, त पहिरियों उन्हनि खे सुठी रीति पढ़ाई त पढ़ायो, अकुल त सिखायो पहिरियों, है न। त छा थो थिए, ॾिसो अॼुकल्ह माण्हू उथाइण में बि चिल्लाइण, खाराइण में बि चिल्लाइण, ॿाहिरि हलो घुमणु, हुन में बि माण्हू चिल्लाए 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 करे पंहिंजी गृहस्थी हलाए थो, है न। ॿारनि खे उथायो त बि चिल्लाइणो थो पए। हर हिक खे कोई हूंदो आहे घर में जो पंहिंजे पाण ई समझदार थी करे टाइम सां उथे, टाइम सां कमु करे, इहे जीवन सुठो आहे न। भले साधारण जीवन ई जीवन जिए, भले पैसो घटि कमाए, पढ़ाई घटि करे, लेकिन जो इंसान पंहिंजी इहा ज़िम्मेवारी सिखी वेंदो आहे, टाइम सां उथे, टाइम सां सुम्हे, टाइम सां पंहिंजो कमु करे, उहो हमेशह सुठो लॻंदो न। भले कम पढ़ियलु लिखियलु हुजे, भले कम पैसे वारो हुजे, लेकिन जंहिं इंसान जी घर गृहस्थी में सुख शांती हूंदो आहे, कोई बि कमु करनि, भले थोरो ई करनि, लेकिन शांती सां, प्रेम सां, ख़ुशी सां, सुठी रीति करनि, है न। हा हुल्लो करण सां छा थींदो? ॾिसो त वैसे ई माण्हुनि खे फटाफट हार्ट अटैक थो अची वञे, कोई बि बीमारी थी वञे, त असांखे ऐं जेतिरो थी सघे न कंहिंजे मथां बोझ न पइणो, कंहिंजे मथां असां बोझ न पऊं, हा। जेतिरो थी सघे असां पंहिंजो कमु ख़ुदि ई कंदा हलूं। छो जो ॾिसो, अगरि असां कंहिंजे मथां बोझ कुझु कमु कंदासीं त माण्हुनि जे मथां बोझ त पवंदो न। अॼु माण्हू ख़ुदि जो कमु ई नथो करे सघे, है न, ख़ुदि जो शरीर नथो संभाले सघे, ख़ुदि जी गृहस्थी नथो संभाले सघे, त असां माण्हुनि खे चऊं था
ईअं करो ईअं करो ईअं करो त बोझ त पईंदो न, है न। तंहिंजे करे बाबा असांखे चवनि था, ॾिसो अॼु अगरि कंहिंखे ठगी करे असां पैसा वरितासीं बि या कुझु अहिड़ो कमु कयो बि, माण्हू त चईंदो चल इहे पैसा कढंदो, चल ठीकु आहे कोई ॻाल्हि कोन्हे, लेकिन उहो बि हिसाब किताब थी वेंदो आहे न, उहो बि कर्ज़ो चढ़ी वेंदो आहे। त ॾाढो सावधानी सां जीवन जींदासीं, जेतिरो कर्म कंदा वञो न। ॾिसो अॼुकल्ह जी दुनिया में हर चीज़ जी मशीनियूं थी वियूं आहिनि, है न। हर चीज़ जी मशीनियूं थी वियूं आहिनि न, हिन जी मशीन, हिन जी मशीन, हिन जी मशीन। त मशीन कंदे कंदे माण्हू छा थो करे, मशीन कंदे करे मशीन सां सभु थिए थो, ख़ुदि फ्री, हथ पेर फ्री थी विया न। त फ्री थी विया त पोइ दिमाग़ु कमु हलंदो त फालतू ॻाल्हियूं हलंदियूं त पोइ कुझु न कुझु उल्टो सुल्टो कर्म कंदासीं त पाप 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 थींदा वेंदा, वधंदा वेंदा। तंहिंजे करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि असांखे अहिड़ा कर्म करणा आहिनि जंहिंजे जो कर्म कंदे वे असां कंहिंजे मथां बोझ न अचे असांजो। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा खे यादि करो,